नाज़रीन, ॾेरेलाल में वापारियुनि भाणे जी खोट पैदा करे हथरादू अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। चेट जी पोखीअ लाइ वक़्त सिर भाण न मिलण सबब आबादगार परेशानियुनि में मुब्तला आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था सिकंदर साहूवाल जी रिपोर्ट। सिंध में आबादगार मुआशी तौर बदहाल लॻा पिया आहिनि। को बि आबादगार जॾहिं को फसल पोखींदो आहे त उन लाइ पाणी ऐं ज़रई भाण जी ज़रूरत पवंदी आहे, पर जेकॾहिं उहे ॿई शयूं वक़्त सिर न मिलनि त पोइ आबादगारनि लाइ कुझु बि नथो बचे। सिंध में हथरादू भाण जी खोट पैदा करे उनखे ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। अहिड़ी तरह उॾरलाल में बि वापारियुनि भाण खे अंडरग्राउंड करे छॾियो आहे, जंहिं करे आबादगार सख़्तु परेशान थी विया आहिनि। अचो त उन सिलसिले में खान मालूम कयूं त हू आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडीनि। हाँ असां शुक्र अल्लाह जो पोखी त हाणे करे आहियूं, पर मसलो आहे वरी भाण ॿिज जो। भाण असां वटि हिते का गवर्नमेंट जी सब्सिडी कान्हे। DAP जो रेट गवर्नमेंट जी तरफ़ां 7,500 रुपया मुक़ररु आहे, जेको असांखे ब्लैक ते 14,14,500 उहो बि भांडा भरिया पिया आहिनि। 14,000 कैश खयो पिया आहियूं त बि असांखे नथो मिले। वाणिया केॾीमहिल चवंदा असां वटि आहे कोन को बि डीलर, केॾीमहिल चवंदा असां वटि आहे कोन, केॾीमहिल चवंदा गाॾी अचणी आहे, ऐं असां वटि का गवर्नमेंट जी सब्सिडी कान्हे। असांखे कैश ते बि कलर कोन थो मिले। हाणे फसल पोखियूं वेठा आहियूं, असांखे त हींअर हिन फसल लाइ भाण खपे। असां नंढा ज़मीनदार तक़रीबन 2-3 एकड़ वारा। हाणे अॻे असांखे DAP बोरी मिलंदी 4 खां 5,000 रुपया। उहा बोरी हींअर ब्लैक ते हले पई 13,500, पर ब्लैक ते बि कान थी मिले। हाणे असां एतिरा परेशान आहियूं जो तव्हां पाण ॾिसो था, हींअर जेको ख़र्चा आहिनि घरनि जा, एॾी महांगाई थी वई आहे जो असांखां घर जी पूरी कोन थी थिए। असां त ईअं परेशान आहियूं, कणिक हाणे कीअं पोखींदासीं, कलर किथां आणियूं। वञूं पिया उॾेरोलाल स्टेशन ते, ब्लैक ते बि कलर नथो मिले। कलर DAP जेको आहे त 13-14,000 रुपया बोरी आहे। यूरिया बि 5,000 खां मथे लिकाए वेठा आहिनि। उन स्टेशन में गोदाम भरिया पिया आहिनि, असांखे त मिले ई कोन थो। असां वॾा परेशान थिया आहियूं। जे वक़्त खां वठी लॻाया आहियूं त वरी ॿिज जेको 3800 रुपया मण वियो आहे, त हींअर असांखे 11,000 रुपया मण बि नथो मिले, 10,000 बि नथो मिले। उहो बि रुलाइन पिया, ब्लैक ते आहे। हाणे महिरबानी करे गवर्नमेंट में आला अंधेर आहे, गवर्नमेंट कंट्रोल करे न शायदि न कंदी त पोइ हारी इंतज़ाम जा ज़मींदार सभु परेशान आहियूं असां हींअर। जी बोरी जेका मिलंदी हुई असांखे माना 5,000 4,000 उहा थी वई आहे 13,500। ऐं यूरिया जी बोरी 1,500-1,600 हुई, उहा बि हींअर 5,000 ते। जेके बि दुकानदार मालिक आहिनि उहे त चवनि पिया असांखे भाण मथे ई कोन थो मिले, तव्हांखे किथां ॾियूं। असां ग़रीब जेको ढोर ढगो खपायो था वञूं, हितां भाण कलर ऐं ॿिज वठण लाइ असां परेशान आहियूं। सॼो ॾींहुं उते माना मज़दूरी वारा माण्हू आहियूं, उते दुकान जे माना अॻियां बीही वरी ख़ाली मोटियो था अचूं, ॿियो कुझु बि कोन थो थिए। मटियारी तहलके जे शहरनि उॾोरोलाल समेत समूरनि शहरनि में वापारियुनि हथरादू भाण जी खोट पैदा करे छॾी आहे त उहा रुॻो उन तहलके ताईं महदूद न रहंदी, पर भाण ज़ख़ीरो कंदड़ उन बहरान खे वधीक संगीन कंदा ऐं हू अज़र ॼाणाईंदा त भाण मार्केट मां मिले ई कोन पियो। तंहिं करे उहे पंहिंजे पसंदि जा पैसा वठी आबादगारनि खे वधीक कंगाल करण जी कोशिशि कंदा। त आबादगार अॻु में ई मुआशी तौर तबाह हाल आहे। जेकॾहिं ज़रई भाण बि उन खे घणे अघ में विकिरो कयो वियो या खोट ॼाणाइण न ॾिनो वियो त आबादगारनि लाइ फसल उपाइण मसइलो थी वेंदो। तंहिं करे उन मामले ते संजीदगी अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। इंतिज़ामिया ऐं लाॻापियल अख़्तियारूं उन मामले खे हल करण लाइ अॻियां अचनि ऐं त जीअं आबादगार खे वक़्त सिर भाण मिली सघे ऐं उहे पंहिंजा फसल बहितर नमूने उपाए सघनि। कैमरा टीम सां गॾु फ़कीर सिकंदर साहवाल, आवाज़ TV, उॾेरोलाल।